नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबदाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। अहमदाबाद में गर्मी वधण ते शहर में येलो अलर्ट ज़ाहिर। अहमदाबाद में गर्मी वधण ते शहर भट्टीअ में सेकजी रहियो आहे। तॾहिं महानगर पालिका पारां येलो अलर्ट ज़ाहिर करे माण्हुनि खे ध्यान सां रहण जी सलाह ॾिनी वई आहे। गुजरात में सुजलाम सुफलाम योजना कई वई शुरू। गुजरात में पाणीअ जी तंगी दूर करण लाइ तलाव ऐं डैम रिचार्ज करण लाइ मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे हथां सुजलाम सुफलाम योजना जो मुहूर्त कयो वियो हुओ। राजकोट में पिण पानी संग्रह करण जी कई वई शुरूआत। गुजरात सरकार पारां पाणीअ जो संग्रह करण लाइ शुरू कयल सुजलाम सुफलाम योजना राजकोट में पिण मंत्री जयेश रादड़िया जे हथां शुरू कई वई हुई। पाटण जा 119 तलावनि खे ऊंधा करण जी शुरूआत। ॻोठनि में रहियल तलाव ऐं डैमनि में पाणीअ जो संग्रह थिए तंहिं लाइ पाटण जे 119 ॻोठनि जा तलाव पिण ऊंधा करण जो निर्णय थियण ते ॻोठाणनि में ख़ुशी छाइजी वई आहे। सूरत जी तापी नदीअ जो पाणी बचाइण लाइ कार्यवाही। गुजरात जे स्थापना ॾींहं खां गुजरात में जड़ सिंचय अभियान शुरू कयो वियो आहे। तॾहिं सूरत जी तापी नदीअ जो पाणी बचाइण लाइ पिण सरकार पारां कार्यवाही शुरू कई वई आहे। सुरेंद्रनगर जे ज़िला पंचायत प्रमुख ऐं कलेक्टर जे विच में विवाद। गुजरात में तलाव खोटाइण जे कम लाइ सुरेंद्रनगर कलेक्टर कचहरीअ में मंत्रीअ जी हाज़िरीअ में थियल मीटिंग में ज़िला पंचायत प्रमुख खे ॼाण न करण ते मीटिंग जो विवाद थियो आहे। राजकोट बिजलीअ जे मुलाज़िमनि कया सूत्रोचार। राजकोट में PGVCL जे मुलाज़िमनि सते पगार पंच जो अमल करण जी घुर करण लाइ ऑफिस जे ॿाहिरि सूत्रोचार कया हुआ।
महसाणा में कुर्मीअ जी थी घात की हत्या। महसाणा जे कड़ीअ जे पासे में आयल ॻोठ में बनीअ में रहियल हिक कुर्मीअ जी घात की हत्या थियण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। करमसद के राष्ट्रीय दर्जो ॾियण जी घुर सां आंदोलन जी थी शुरूआत। सरदार पटेल जी जन्मभूमि करमसद ॻोठ के राष्ट्रीय दर्जो ॾियण जी घुर करे सॼो ॻोठ बंदि रखी करे केतिरनि आगेवाननि उपवास आंदोलन शुरू कयो आहे। वडोदरा में दोस्त जी हत्या कंदड़ वकील सां गॾु 3 माण्हू गिरफ़्तार। वडोदरा में सूरज शाह नाले जे वापारीअ जी उन जे वकील दोस्त समेत 3 ॼणनि हत्या करे लाश कैनाल पासे फिटी करण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। भावनगर में घर में बाहि लॻण ते मां ऐं पुट जी थी मौत। भावनगर ज़िले जे पावड़ी ॻोठ में हिक घर में बाहि लॻण ते घर में रहियल परिवार सड़ी वञण ते मां ऐं पुट जी मौत थी हुई। हिन वारदात ते ॻोठ में गमगीनी छाइजी वई आहे। मोरबी पासे सोन ऐं चांदीअ जे गहननि जी थी लूट। मोरबीअ पासे बाइक ते वञी रहियल सोनी वापारीअ जी अखियुनि में मिर्च विझी करे हुन वटि रहियल सोन ऐं चांदीअ जे गहननि जी लूट थियण ते पुलिस मौके ते पहुती हुई। સાંજે 7:30 વાગ્યેની આસપાસના સમયે ધીરજલાલ શિવલાલ પારેખ કરીને સોની છે પીપળિયા 4 રસ્તે તેમની દુકાન છે તે બંધ કરી અને પોતાની સાથે જે સોનો કે ચાંદીની જે વસ્તુઓ સાથે રાખી અને પોતાના ગામ લૂંટાવદર જતા હતા ત્યારે લૂંટાવદરના પાટિયા પાસે 3 અજાણ્યા શખ્સોએ તેમને આંતરી અને મરચાની ભૂકીનો ઉપયોગ કરી અને તેની પાસેથી એક થેલો છીનવીને લઈ ગયેલ છે અને એના માટે અંદાજિત 8 વાગ્યાનો આસપાસનો બનાવ છે અને પોલીસે એ માટે તેમની ફરિયાદીની ફરિયાદ લઈ અને આગળની કાર્યવાહી આચરેલ છે। ત્યારે ફરિયાદીના કહેવા મુજબ એમની પાસે થેલામાંથી અંદાજિત 1,20,000ની કિંમતના દાગીનાઓ હતા જેની લૂંટ થયેલ છે। मंदरन में हलंदर प्रसाद घर जे मुलाजिमन के मिली तालीम। गुजरात में आयल मंदरन ऐं धार्मिक स्थानन ते हलंदर भंडारे जे मुलाजिमन के रोटी ठाहिण ऐं खाराइण में सफ़ाई रहे उन लाइ सरकार पारां तालीम ॾिनी वई हुई।
देश जे सभिनीनि ॻोठनि में बिजली पहुचाइण जो खोटो दावो। भारत जे सभिनी देशनि में बिजली पहुची हुअण जो मोदी सरकार दावो करे रही आहे, पर हक़ीक़त में केतिरनि ई ॻोठनि में अञा बि ऊंदहि छाए हुअण जो मञण में अची रहियो आहे। सूरत महानगर पालिका में प्रजा भरियो 143 करोड़नि जो एडवांस टैक्स। सूरत महानगर पालिका पारां एडवांस टैक्स भरण ते शुरू कयल डिस्काउंट जी स्कीम जे करे सूरत वासियुनि आशिरे 143 करोड़नि जो एडवांस टैक्स भरे महानगर पालिका जी तिजोरी भरे छॾी आहे। कर्नाटक में चूंडू खटण लाइ भाजपा ऐं कांग्रेस जी कवायत। कर्नाटक असेंबलीअ जूं चूंडूं खटण लाइ भाजपा ऐं कांग्रेस कशमकश जी लड़ाई करे रहिया आहिनि। तॾहिं प्रधानमंत्री मोदी भाजपा जे प्रचार लाइ कर्नाटक में 15 रैलियूं करे ईअं मञण में अची रहियो आहे। सरकार प्रजा खे मूर्ख ठाहे रही हुअण जो हार्दिक कयो आक्षेप। राज्य सरकार पारां अनामत आंदोलन वक़्तु पुलिस कयल दमन जी तपास लाइ समितीअ जो अहवाल वठण खे प्रजा खे मूर्ख ठाहिण जो प्रयास हुअण जो हार्दिक पटेल पारां आक्षेप करण में आयो आहे। જે મુદ્દાની વાત છે અનામતની, જે સમાજના અધિકારની વાત છે, રોજગારીને શિક્ષણ માટે જે અમે અનામતની માગણી કરી રહ્યા છીએ, એસટી એસસી ઓબીસી સમાજો એના વિરોધની જરાય અમારી વાત નથી। અમારી વાત છે કે અમને અમારા સમાજને જે યોગ્ય મેરિટના આધારે જે અધિકાર મળવો જોઈએ, બસ એના માટેની લડાઈ છે। મને વિશ્વાસ છે કે જો લડીશું તો કાંઈક મળશે, કેમ કે લડ્યા છીએ ત્યારે 1000 કરોડની યુવા સ્વાવલંબન યોજનાને બિન અનામત આયોગ મળ્યું છે, તો હજુ લડીશું તો હજુ કાંઈક મળશે। मोदीअ जी चीन यात्रा निष्फल रही हुअण जो शिवसेना जो आक्षेप। मोदीअ जी चीन यात्रा ते विपक्ष त प्रहार करे ही रहिया आहिनि, पर हाणे भाजपा जी साथी पार्टी शिवसेना पिणु चीन जे रवैये जे साम्हूं मोदी हिकदमि चुप रहियो हुअण जो आक्षेप कयो आहे। कठुआ जी वारदात खां पोइ कश्मीर मंत्रिमंडल में बदलाव। कठुआ में थियल बलात्कार जी वारदात खां पोइ जम्मू कश्मीर जे मंत्रिमंडल में ज़बरदस्त बदलाव करे नायाब मुख्यमंत्री सहित जे मंत्रियुनि फेरफार कयो आहे।
पाटण जी सरकारी हॉस्पिटल में पाणीअ जो थी रहियो आहे नुक़सान। गुजरात में एक पासे पाणीअ जी तंगी हुअण ते सरकार पाणी बचाइण लाइ कोशिश करे रही आहे, तॾहिं पाटण जी सरकारी हॉस्पिटल में रोज़ हज़ारे लीटर पाणी वही रहियो आहे। सूरत में चालू ट्रेन में लुटेरनि जो वधियो आहे ज़ुल्म। सूरत में ट्रेनुनि में थींदड़ भीड़ जे करे लुटेरा हलंदड़ ट्रेन में पैसेंजरनि खे लुचिंदा हुअण ते केतिरा नुक़सान थी रहिया आहिनि ऐं लुटेरनि जे ज़ुल्म जे करे कांग्रेस जे मंत्रीअ जी ट्रेन मां किरी पवण ते मौत थी आहे। बुद्ध पूर्णिमा ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ कयो प्रवचन। सूमर ॾींहुं सॼे देश में बुद्ध पूर्णिमा मल्हाई वई, तॾहिं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ पिणु बुद्ध पूर्णिमा जे मौके ते प्रवचन ॾिनो हुओ। न मेरे ईश्वर तुम्हारे ईश्वर का भेद। हमें गर्व है कि भारत से जो भी विचारधाराएं निकली वो पूरी मानव जाति के हितों का ध्यान में रखते हुए आगे बढ़ती चली। किसी से ये नहीं कहा और कभी भी नहीं कहा कि तुम हमारे साथ आओगे तभी तुम्हारा भला होगा, ऐसा कभी नहीं कहा। बुद्ध के विचारों ने न सिर्फ राष्ट्रों के अंदर एक नव चेतना जगाई, बल्कि आज भी एशिया के अनेक देशों के राष्ट्रीय चरित्र को बुद्ध के विचार, बुद्ध की परंपरा यही तो परिभाषित कर रहे हैं। साथियों, ये हमारी इस धरती की विशेषता रही है और यही एक बड़ी वजह भी है कि हमारा देश, और ये बात हर हिंदुस्तानी गर्व के साथ कह सकता है, सीना तान करके कह सकता है, दुनिया के साथ आंख में आंख मिला करके कह सकता है कि हमारी संस्कृति, हमारा इतिहास, हमारी परंपरा इस बात की गवाह है कि हिंदुस्तान कभी भी आक्रांता नहीं रहा है। भावनगर में दारूअ जे पैसनि ते जुवान जी थी हत्या। भावनगर शहर जे विच में आयल खारगेट विस्तार में दारूअ जे पैसनि जे करे हिकु जुवान जी 3 ॼणनि हत्या करण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। उल्हासनगर में 2 ॾींहंनि जो थियो सिंधी कार्निवल। उल्हासनगर में आयल मास्टर रांजन सिंधु भवन में 2 ॾींहंनि जो सिंधी समर कार्निवल रखियो वियो हुओ, जंहिंमें सभिनीनि दिलि सां बहिरो वरितो हुओ।
कच्छ में कार एक्सीडेंट में 5 जी थी मौत। कच्छ में अंजार पासे खेड़ोई गोट वट बोलेरो खे एक ट्रक जी टक्कर लगण ते बोलेरो में वेठल मुस्लिम परिवार जे 5 ॼणनि जी मौत थियण ते गमगीनी छाइजी वई आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।